मूंखे त ॻाल्हि ई सम्झ में नथी अचे त अहिड़ो कुझु छा थियो आहे जो अची कमरे में बंदि थी वेही रहियो आहे, कंहिंसां विड़ी आयो आहे ऐं काॾे वियो हुयो, कुझु ॿुधाए ई नथो। अम्मा, इहो ज़रूरी त नाहे जो बाबा तव्हां सां हर ॻाल्हि शेयर करे। बाबा चयो न त वक़्तु अचण ते सभु कुझु ॿुधाईंदो। संदसि ज़ाल आहियां मां, मूंखे न ॿुधाईंदो त कंहिंखे ॿुधाईंदो? अञा कहिड़ो वक़्तु ईंदो? ईमान धीअ, मां तोखे कुझु हक़ीक़तनि खां वाक़िफ़ करणु थो घुरां। हीअ ज़िंदगी जेका असां गुज़ारे रहिया आहियूं इहा एहसासनि जी तब्दीली जो नालो आहे बाबा। तूं ॿुधी पई न? जी बिल्कुलु बाबा। हाणे तव्हांजो फ़लसफ़ो पूरो थियो हुजे त मानी लॻायां? न रुगो मानी खाइबी, पर मानीअ सां गॾु तव्हांजो मथो बि खाइबो। तूं गिणती न कर। मूंखे हिन वक़्तु का बि मानी जी तलब कान्हे का। मां कुझु ॻाल्हियूं तव्हां सां शेयर करणु थो चाहियां। हाँ असलम ख़ान, वाॾे ख़बरचार? ख़बरचार त तव्हां ॾियो, मां तव्हां खां बि मालूम करणु चाहियां। तव्हां भला ॿुधायो, भॼाई अतिया जे घर विया आहियो? हा हा, हिकिड़ो मिनट होल्ड कजांइ। बाबा इहो मूंखे लाउंज में वठी हलंदी? जी बाबा। ठीकु आहे, तूं भली मथे हल, मां तुंहिंजे मामे सां ॻाल्हाए पोइ तोखे सॾु कंदुसि। ठीकु आहे। हा असलम ख़ान, हाणे ॿुधाए। मां छा ॿुधायां, अव्हांखे ई ॿुधाइणो आहे। अव्हां विया आहियो आदा मरहूम डॉक्टर फैज़ जे घर? हा, उहो ई थियो जेको मूं सोचियो हो थियण जे लाइ। अतिया त कुझु कोन कुझु, बाक़ी कलाल जे अंदर में जेका नफ़रत ऐं बाहि हुई सा ॿाहिरि निकिरी आई। हा, इहो तुंहिंजो हक़ु हुयो, मूं बि उन सां वरी ज़्यादती कई आहे। चङो, मां अव्हां ॾे हिकु अधु ॾींहं में निकिरण जी कयां थो। ख़ुदा हाफ़िज़। कलाल, जेकॾहिं मां तुंहिंजी फैमिलीअ खे नाहे ॿुधायो त इहो मुंहिंजे प्रोफेशन सां ऐं तुंहिंजी फैमिली सां धोखो आहे। I know डॉक्टर अंकल, I know। पर मूं त तव्हां खां थोरो वक़्तु घुरियो आहे, बस। इन वक़्त जो ई त मसइलो आहे, तूं सम्झे छो नथो? मां तुंहिंजी मम्मा खे हाणे घुरायां पियो। डॉक्टर अंकल प्लीज़, मां तव्हांजी ॾिनल मेडिसिन्स त वठां थो न, मूंखे तमामु थोरो वक़्तु घुरिजे, बस। छो हिन उमिरि में अची ॾिठो थियो आहीं? घर में जवान जवान न्याणी अथई, कुझु उन ॾांहुं बि त निहार। बाक़ी इहो मुंहुं गोॾनि में हणी अलाए कहिड़ियूं ॻाल्हियूं लिकाइण थो चाहे, मूंखे त का ख़बर ई कोन थी पए। अहिड़ो छा कयो अथई जो अची मथे खे हथु ॾेई वेही रहियो आहे? ॿुधाए छो नथो मूंखे? मूं त अदा असलम सां मिटी करण जी ॻाल्हि कई हुई। मां सभु सम्झां थी तुंहिंजी सियासत। बेगम साहिबा, ॿ ॻाल्हियूं त तूं तकड़ियूं वञी करे अचो। मां तुंहिंजो वॾो एहसानमंद रहंदुसि। पहिरियों इहो त तूं मुंहिंजे लाइ हिकिड़ी का सुठी चांहि ठाही आहे, ऐं ॿी ॻाल्हि इहा त तूं वञी ईमान खे वठी अच। तुंहिंजी सिकी नदी शॉप ते वियल आहे, घर में कोन्हे। मैडम, लाहौर पब्लिकेशन वारनि जा त किताब बिल्कुलु ई ख़राबु आहिनि, पेपर क्वालिटी सां गॾोगॾु मिसप्रिंट बि आहिनि। त पोइ वापसि कयो ऐं पेमेंट रोकियो। तव्हां चेक मोकिले त न आहिनि छॾिया न? न मैडम, मां पेमेंट रोकायां थो। कलाल, तव्हां वापसि कीअं आयो? हींअर त तव्हां निकिता आहियो घर वञण जे लाइ। हाँ, मां कंहिं कम सां वियो हुयुसि, पर वरी वापसि आयो आहियां, को कमु हुयो। पर तव्हां अञा हिते आहियो, ख़ैर त आहे? बसि इतफ़ाक़ हुयो, तंहिं करे मां हिते आहियां। बसि निकिरां पई। ही तव्हांजे हथ में दवाऊं आहिनि न? तव्हां मूंसां मिलण शर्त ई उन्हनि खे लिकाइण जी कोशिशि कई। न, इहो त जस्ट ईअं ई बसि। इहे मुंहिंजी मम्मा जी दवाऊं आहिनि। मिस्टर कलाल, मूं ईअं किथे चयो त इहे दवाऊं अव्हां जे लाइ आहिनि?
अवां त माशाल्लाह ख़ुशि चङा भला आहियो। अवां खे दवाउनि जी कहिड़ी ज़रूरत आहे? थैंक यू। अस्सलाम वालेकुम वाजिद साहब। वाजिद साहब, मां डॉक्टर अतिया पई ॻाल्हायां। वालेकुम अस्सलाम। नाले ॿुधाइण जी ज़रूरत न आहे अतिया, मां त तव्हांजी आवाज़ खे सुञाणा पियो। आई एम सॉरी। तव्हां कलाल जी ॿाराणीअ खे प्लीज़ दिलि ते न वठिजो। मां सम्झां थो, अवां छो था क्लियरिफिकेशन ॾियो? जेको असां पोखियो आहे उहो ई त लोड़ंदासीं। मूंखे तमामु घणो ख़राबु लॻो, मां उन करे तव्हांखे फ़ोन कयो आहे। तव्हांजी कॾहिं बि दिलि घुरे त तव्हां मुंहिंजे घर हलिया अचिजो। हा, अचणो त ज़रूरी आहे। ऐं मां हिन भेरे असलम ख़ान सां गॾु ईंदुसि तव्हां वटि। मां चाहियां थो त फैज़ जे पुट कलाल खे मुंहुं साम्हूं थी उनजे मयार जा जवाब ॾे। असल में कलाल अञा ॿार आहे, कुझु सम्झी नथो सघे। मां तव्हांजे ॾुख ऐं अफ़सोस जो अज़ानो कंदुसि ऐं असलम ख़ान बि कंदो। असां जल्दी ईंदासीं ऐं इंशाअल्लाह ताला पोइ सभु ठीकु थी वेंदो। इंशाअल्लाह। ओके बाबा। अचो 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 मुंहिंजी प्यारी प्यारी धीअ। बाबा, अवां कंहिंसां पिया ॻाल्हायो? बाबा, मां उन्हनि सां पियो ॻाल्हायां जेके तो वांगुरु मुंहिंजे दिलि जे तमामु वेझो आहिनि, जिन जे हुजण जे करे ज़िंदगी में रौनकूं हुयूं। बाबा प्लीज़ सिधो सिधो ॿुधायो, तव्हां कलाल जो नालो वरितो न? केरु आहे कलाल? मां वक़्त ते इहा ॻाल्हि तोसां शेयर कंदुसि। असलम ख़ान थोरी देरि में पहुचण वारो आहे ऐं मां चाहियां थो त हू बि पिणु हिते हुजे त तुंहिंजे सवालनि जा जवाब ॾे। तव्हां धीउ ऐं पीउ जी जेकॾहिं साज़िशी मीटिंग ख़तमु थी हुजे त 2-3 गिराली खाओ। सुबुह खां कुझु बि न खाधो आहे। बाबा हल मानी खा हली, न त माणे इहो सने बुह में कढंदी तोखे बि मूंखे। हा हा ठीकु आहे, खाऊंगा। अचो हाणे अचो। कलाल बाबा, तव्हां लाइ कॉफ़ी ठाहे अचां? बेगम साहिबा पे चयो त राति जी मानीअ खां कलाल बाबा खां पुछो अचे। मम्मा कॾहिं ईंदी? बेगम साहिबा चई वई त राति 10 बजे वापसि ईंदसि। अच्छा ठीकु आहे, पोइ जेको मम्मा खाए उहो ई ठाहे वठो। बाबा हिकु ॻाल्हि चवां तव्हांखे? हा हा पुछ, कुझु खपे छा? न न बाबा, मूंखे कुझु बि न घुरिजे। असल में कुझु ॿुधाइणो तव्हांखे। तव्हांजी नंढपिण जी हिकु ॻाल्हि हुई। उन ॾींहुं जेको महिमान पाण वटि आयो हो न साईं, उन जा हिन घर ते सवें एहसान आहिनि। हू ऐं अव्हां जो बाबा गॾिजी हिकु घर में रहंदा हुया। वाजिद साहब जी हिकु धीउ हूंदी हुई, ईमान नालो हुयसि। ईमान? हा ईमान। तव्हांजी हुन सां गहरी दोस्ती हूंदी नंढे हूंदे, मूंखे अम्मा ॿुधाईंदी। जॾहिं ही घर ग़लति फहमी मां हिक मां ॿ थियो ऐं वाजिद साहब वारा हितां लॾे रहिया हुया, तॾहिं तव्हां ईमान खां परे थियण ते ॾाढो रुना हुया। मूंखे अमड़ ॿुधाईंदी आहे त तव्हां पूरो हफ़्तो रोअंदा रहियो। इहो वाजिद अंकल छा कंदो आहे? मुंहिंजो मतिलबु आहे त हू छा कंदो? पर बाबा मूंखे एतिरी ख़बर न आहे, पर एतिरी ख़बर आहे त पंहिंजी लाइब्रेरी अथनि किताबनि जी। लाइब्रेरी? न न न, ईअं न हूंदो। ईमान उहा छोकिरी न हूंदी। असां बि वाजिद साहब खे साॻी तकलीफ़ में ॾिठो जेकी उन वक़्तु महसूस कई हुई। ठीकु आहे, हली गुल तूं हल भई। पुट ईमान, तूं इहो न सम्झ त इहो सभु कुझु तुंहिंजे बाबा जे करे थियो आहे। हिन त हमेशह असांजे मरहूम भाउ जी सपोर्ट कई आहे। पर अदा मूंखे तव्हांजो इहो फ़ैसिलो नाहे वणियो। एतिरी पुराणी दुश्मनीअ खे एतिरो जल्दी ख़तमु नाहे कबो। अॼु जॾहिं पंहिंजी ग़लती खे सम्झी वरितो आहे, तुंहिंजो एतिराफ़ करण जो हौसलो त पैदा कयां। अदा हाणे इहो हौसलो त तॾहिं थींदो जॾहिं तुंहिंजी भेण ऐं तुंहिंजे भाणे जी असांखे मानी खाराईंदी, तॾहिं वञी इहो हौसलो वधंदो। मम्मा, ईमान केरु हुई? ईमान? केरु ईमान? मम्मा ॿुधायो न। तोखे कंहिं ॿुधायो ईमान जो? कंहिं बि ॿुधायो हुजे, पर ईमान जे बारे में तव्हां छा था ॼाणो? तुंहिंजे वाजिद अंकल जी धीउ हुई।
हिते गॾु रहंदा हुआ। बसि पुटु, कुझु ग़लतफ़हमियुनि जे करे असीं अलॻि थी वियासीं। उहे कहिड़ियूं ग़लतफ़हमियूं हुयूं मामा जो तव्हां अलॻि थी विया? पुटु, तुंहिंजो चाचो असलम ख़ान तुंहिंजे पापा सां कॾहिं बि ठही न हलियो। हुन कॾहिं बि तुंहिंजे पापा खे पंहिंजो भाउ तस्लीम न कयो, छो त उहे ॿई वेगा भाइर हुआ। हुन पंहिंजे भाउ जे चवण ते मूं ते ग़ैर अख़लाक़ी तमामु घणा इल्ज़ाम लॻाया ऐं असांखे हिकु ॾींहुं अलॻि थियणो पियो। मामा, पपा खे बेदर्दीअ सां पंहिंजे भाउ ई मारियो? न, पहिरीं ईअं सम्झो वियो, पर पोइ ख़बर पई त खेसि भतो न ॾियण जे करे टारगेट कयो वियो हो। हा, इहो ज़रूरु हो त जंहिं ॾींहुं तुंहिंजे पपा खे क़तलु कयो वियो हो उन ॾींहुं असलम सां संदसि तमामु घणी तल्ख़ कलामी थी हुई ऐं हुन धमकी बि ॾिनी हुई त शायदि हू हुनखे माराए छॾींदो। पर असां पोइ उन्हनि खां परे छो थी वियासीं? असां परे कोन थियासीं, पर हुननि असांखे परे करे छॾियो। पर ॻाल्हि ॿुध, इहो सभु कुझु तूं अॼु मूंखां छो पियो पुछी? बसि मामा, ईअं ई सोचियमि त शेयरिंग करे वठिजे। कलाल, को ख़ासि रीज़न आहे जेको तूं मूंखां लिकाई पियो? न न मामा, अहिड़ो कुझु बि न। पुटु, मां जे अखियुनि खां ऐं दिलि खां का बि ॻाल्हि लिकल नाहे हूंदी। न मामा, मां रुॻो निंड बाबति सोचां पियो त हाणे वञी सुम्हां। ॾिस कलाल, इहा सरासर चीटिंग आहे। मूंखां सभु कुझु मालूम कई ऐं मूंखे कुझु बि न ॿुधाई। भॼाई परेशान न थियो, डॉक्टर क्वेश्चन में लॻा पिया आहिनि। अलाह कंदो कलाल ठीकु थी वेंदो। आख़िर हुनखे कहिड़ी बीमारी आहे, ॿुधाए छो नथा? असल में कलाल खे गुज़िरियल 3 महीननि खां मथे में शदीद सूर जी शिकायत आहे। मूं हुन जा कुझु टेस्ट जंहिंमें CT स्कैन MIR ऑफ हेड कराया आहिनि, जंहिंमें कलाल खे ब्रेन ट्यूमर ज़ाहिर थियो आहे। अतिया, तूं परेशान न थी, अलाह भलाई कंदो। हू कारसाज़ आहे, हू रहमीन आहे। मैडम, छा ॻाल्हि आहे? अॼु अव्हां जे चेहरे ते मायूसी छा लाइ? हा, ख़ैर आहे। अव्हां जी मायूसी ऐं ख़ामोशी कुझु ॿियो पई ॿुधाए। रहमान साहब, गुज़िरियल राति खां वठी मुंहिंजे अंदर में अजीब आंध मांध पई हले। मैडम, ईअं थींदो आहे जॾहिं पंजाब जी शाम परे हूंदी आहे। घणो कुझु नथी चई सघां, पर एतिरो ज़रूरु चवंदसि त जीअं उस छांव जो मज़हब हूंदी आहे, ईअं कलाल जो मुंहिंजे लाइ हुजण बि हिकु मज़हब जहिड़ो आहे। तव्हां हुननि खां सेल नंबर वरितो हुयो, प्लीज़ कॉल करे हुननि खां पुछियो त हू छो नथो अचे। मैडम, हिननि जो सेल नंबर त बंदि थो वञे। मूंखे कलाल जी घर वञणु घुरिजे, किथे को मसइलो न हुजे। अलाह ख़ैर करे। मां कुझु देरि में अचां थी, तव्हां लाइब्रेरी खे संभालजो। यकीन नथो अचे त अहिड़ियूं आज़माइशूं बि ईंदियूं। अदा, असां भॼाई वटि वञण में इलाही देरि कई आहे। उन अकेले सभु कुझु सठो आहे। मां त चवंदसि ईमान खे कुझु बि न ॿुधायो, न त हू घणो परेशान थी वेंदी। हा भेण, तूं सही थी चए। ख़ुदा न करे त अञा बि कुझु थी पियो त ईमान अञा बि वधीक डिस्टर्ब थींदी। अलाह ख़ैर कयो। अची हुई मुंहिंजी धीअ। बाबा, तुंहिंजे चेहरे ते एॾी मायूसी छो आहे? एॾी परेशान पई ॾिसजे।
छो धीअ ख़ामोश छो आहे? न मम, मां ख़ामोश किथे आहियां। अस्सलाम वालेकुम मामा। वालेकुम सलाम। धीअ कीअं आई? परेशान पई लॻी? न न मामा, मां त परेशान न आहियां। तव्हां राति एमरजेंसी में वरी केॾांहुं विया हुया? बाबा ख़ैर त हुयो? केॾांहुं विया हुयो? अबा बस कुछ दिल घुरिया दोस्त हुया, तकलीफ़ में हुया, उन ॾे विया हुयासीं। सभु ख़ैर त हो न? हा हा सभु ख़ैर हुयो। तूं भला ईअं मोगी छो बणिजी वेठी आहीं? वञ पुट, तूं फ्रेश थी वठ, पोइ मानी खाई वठो। जी मामा। मां सम्झां थो त ईमान खे ॿुधाइणु घुरिजे, छो त जे अॼु न सुभाणे हुनखे ख़बर पई त हुनखे वधीक तकलीफ़ थींदी। हिकु ॾींहुं मौक़ो ॾिसी ॿुधाए वठंदासीं, अलाह ख़ैर कंदो। मां मानी लॻायां थी। कलाल किथे आहे? संदसि घर छो बंदि आहे? केॾांहुं वियो आहे? उनजो फ़ोन बि बंदि आहे। अलाह ख़ैर करे। मूंखे छो थो लॻे त ही उहो ई कलाल आहे जंहिंसां मां नंढपण में वक़्तु गुज़ारियो आहे, जेको मुंहिंजी फैमिली जो हिसो आहे। कलाल सां गुज़ारियल नंढपण जे यादुनि जा शहर हाणे छो मुंहिंजे अखियुनि जे झंग में ॾुखनि था? हिन ज़िंदगी जी ॿोॾ में छा कलाल मुंहिंजो सहारो थींदो? या संदसि यादगिरियूं ई मुंहिंजो साहस बणिबो? इहो ख़ौफ़ छो वराए बीठो आहे मूंखे? जेकॾहिं कलाल ऐं मां छांव खां उस ऐं पेचरनि खां नेणनि ताईं मिलूं था त बि अजनबी ऐं ओपरा छो लॻंदा आहियूं? छा असांजे एहसासनि एतिरो जल्द परखे वरितो आहे त विछोड़े जे मौसम असांजे हथ रेखाउनि में मुसलसल पंधु करणु शुरू करे छॾियो आहे? पर इहो मां छा पई सोचां? मूं त अञा कलाल सां इज़हार बि नाहे कयो। ऐं न ई हुन लफ़्ज़नि जा पोपट उॾाया आहिनि। मां हाणे खां ई विछोड़ जे मौसम खे छो पई सॾियां? शाम जे मोड़ ते मुंहिंजे दिलि मथां कलाल जूं रहंदड़ थोरियूं यादियूं मुंहिंजे ओसीअड़े जे अखियुनि जा थक लाहण लाइ रुलणु चाहिनि थियूं। पर हिन पन छड़ जे फिकनि पतनि जियां खेसि विञाइजण जो ख़ौफ़ मुंहिंजे अंदर जी ख़बरनि खे छाजे लाइ खुटि रहियो आहे? ईअं छो थो लॻे त मां हुन खां या हू मूंखां विछड़ी वेंदो? सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।